तेरी अष्टपदी जो चौथों पद और 144 मजो। श्री राम। परमात्मा दुखां अहिड़ो हिसाब ठाहियो आहे सत्य प्रभु अदृश्य चीज आहे, पर उनखे प्रगट करण जो माध्यम पाण खे हिन बाडी जो रखियो अथई, हिन माया जो माध्यम रखियो अथई। सचो लुॾे पर ॿुॾे न। सच जी शक्ति उजागर कीअं थिए जॾहिं उहा परीक्षा में अचे। इन लाइ काथे लिखी छॾियो संत त सहण न त पहण जो पहण। संत उहो आहे जेको सहे, माना जज़ब करे, जेको प्रभु सां जुड़ियल पुरुष आहे, प्रभु जी आसरत आहे, सत्य जी आसरत आहे। उहो पहिरियों त जेकी बाडी जा धर्म आहिनि उहो उन में जज़ब करे, दुख सुख में घटि वधि न थिए, मान अपमान में, हानि लाभ में, घटि वधाई में, जस अपजश में, अन्य बुख में। श्री राम। देही जा अंतःकरण जा प्राणनि जे धर्मनि खां मथे चढ़े। उन में बाक़ी ॿाहिरि छोटी मोटी ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खां मथे चढ़णी हिकु वॾी ॻाल्हि आहे। पोइ के अपशब्द चवंदा, के बुरो सोचींदा, के धक विहणंदा। मां शरीर न आहियां, इन खां मथे खणणो आहे। त सचो कहिड़ी शक्ति आहे, उहो हरि जे प्यारनि जे माध्यम सां प्रगट थिए थो। श्री राम। तो संतन सां इहे घटनाऊं घटियूं आहिनि, जंहिंजे करके साहबनि खे सॼी सुखमनी निंदकनि ते चवणी पइजी वई आहे। त जो हे दोखों पद हले थो। संत का दोखी सदा अफवे तो, संत का दोखी सदा अफवे तो, संत का दोखी किसे का नहीं मितो, संत का दोखी किसे का नहीं मितो। सदाई अपोतर संत निर्वैर, निर्वैर उन सां कोई वेर रचाईंदो, उन जी कोई निंदा कंदो, मलिन कंदो, पाण खे अपवित्र कंदो, पापी बणाईंदो, उन जो संसार में केरु मित्र थींदो जेको निर्वैर सां वेर कंदो, त बाक़ी ॿिया कहिड़ो उन में पंहिंजो भलो सोचींदा। श्री राम। संत का दोखी किसे का नहीं मित्र, संत के दोखी कौन दान लागे, संत के दोखी कौन दान लागे, ओ संत के दोखी कौन सब त्यागे, संत के दोखी कौन सब त्यागे। संत लाइ जॾहिं वेरी न आहे त संत शराब छो ॾींदो। श्री राम। त हिकिड़ी ॻाल्हि असां यादि रखूं, संत संत तॾहिं आहे जॾहिं मां अॻ में ॿुधायमि, जॾहिं इहे सभई धर्म पाण में जज़ब करे। पर जेकॾहिं संत जे मुख मां दुआ या शराब कढाए थो प्रभु, त
त न भुलियलनि जीवन जे लाइ जेके अल्प जीव आहिनि, छोटी बुद्धि वारा, श्री राम, जेके दिलासे और दड़के सां वधल आहिनि। बाबा हीअं कर त हे तोखे मिलंदो, हीअं न कंदे त हीअ सज़ा मिलंदई। ये दिलास ऐं दॿनि में हे जीव बीठल आहे। उन्हनि पुरुषनि जे लाइ परमात्मा उन्हनि खे थोरो होशियार करण जे लाइ, पंहिंजे तरफ़ ॾियारण जे लाइ संतनि खां आसीस कढाईंदा। श्री राम। छो जो अहिड़नि सतपुरुषनि जो हमेशह इहो चवणो हूंदो आहे त जेकी चवाए थो असां चऊं था, जेकी हलाए थो असां हलूं था। हरे राम। 10 गुरनि जे इतिहास में ॾिसबो, जिथे बि अहिड़ी स्थिति आई आहे ताथे सिखनि जेकॾहिं वेनती कई आहे साहिबनि खे, साईं अहिड़ी स्थिति बणणी आहे, चवां वाह करामात कहर जो घर आहे, करामात न ॾेखारींदासीं। हमेशह इहो ई चवणु थियो आहे। पर ॿियो पासो ॾिसो त भरियो ई महिमा सां पियो आहे। हाणे हिते थोरो उन सूक्ष्म दृष्टि सां ॾिसणो आहे त वाकई संत वर्षराब खां मथे आहे। संत खे कोई माया जो प्रभाव असर नथो करे सघे, कोई हुन जो वार विंगो नथो करे सघे। श्री राम। हरि जे प्यारनि जे द्वारा ई भॻवान पंहिंजी शक्ति खे प्रगट करायो आहे। प्रहलाद खे केॾो कुझु थियो वियो त बि मन में कुझु क्षोभ न थियो। शराब जा अखर निकिता आहिनि त उहो उन्हनि जी साम्हूं वारनि जी भावना जे आधार ते। श्री राम। उन्हनि खे मोट में पंहिंजी भावना जे रूप में इहे शब्द मिलिया आहिनि। वरी उहो ई माध्यम थी अचनि था संसार खे उन सबब सां सिखण जे लाइ। बाबा न संतनि सां शेवा कबी, उनजी आसीस वठबी त दुआई थींदी। अगरि हुन सां वेर अचाइबो निर्दोष पुरुषनि सां त नतीजो हे भोगणो पवंदो जेको फलाणो भोगे थो। हरे राम। तंहिं लाइ हिते संत के दोखी को दान लागए, दान माना दंड मिन्स दुख। जंहिंमहिल दुख लॻा त संत को दोखी को सभु त्यागे। भेणा तूं हे हाल कयो आहे तॾहिं तुंहिंजो हे हाल थियो आहे, सभु त्यागींदा वेंदा। संत के दोखी महाअहंकारी, संत के दोखी महाअहंकारी, संत का दोखी सदा विकारी, संत का दोखी सदा विकारी। राम। जेके मस्त आहिनि, इंद्रियनि जूं जेके विषयूं आहिनि, उनखे विकारनि जे रूप में जेके इस्तेमालु कनि था। महा अहंकारी, आकार मीन्स शरीर, उन आकार जो अहम मां करे रहियो आहियां, मां भोगे रहियो आहियां, हे सभु मां अहंकारी और विकारी। हिन जीव खे पतन करण जा मुख्य बसि इहे ॿई आहिनि साधन किरण जा, जेको अहंकारी बणियो या विकारी बणियो। राम। तंहिं लाइ निरंकारी बणिजे और विचारी बणिजे। संतनि मां वीचार वठी करके निरअहंकारी बणिजे। कर्म कंदे निष्कर्म थी वञे। आख़िर में साहब चवनि था संत के दोखी, इन्हनि कर्मनि में हलियो त पोइ परिणाम छा भोगींदो। संत के दोखी जन्म में मरे, संत के दोखी जन्म में मरे, संत के दुख ना सुख ते टरे, ओ संत के दुख ना सुख ते टरे, संत के दुख ना सुख ते टरे, दुख ना
संत के दोखी जन्मे मरे श्री राम। अहंकारी विकारी वरी वरी जन्म पे वठदो। संतन जा दोष करण वारो पुरुष राम सुखन को वंचित रहिजी वेंदो। बस पिछाड़ी में साहबन जो संत के दोखी को हा संत के दोखी को नाही ठाओ। संत के दोखी को नाही ठाओ। संत के दोखी को नाही ठाओ। नानक संत भावे ताले मिलाए। नानक संत भावे ताले मिलाए। नानक संत भावे ताले मिलाए। सुख मणि सुख मृत सुख मनि सुख अमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। ओ भगत जना के मन विश्राम। ओ भगत जना के मन विश्राम। सुख मनि सुख अमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। सुख मनि वाला सुख मनि। संत के दोखी को नाही ठाओ राम। इन्हीं जे लाइ कंहिं संत ॿुधायो पियो बा ईश्वर ते वेसाह रखणु सवलो आहे, पर संत ते वेसाह रखणु ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। पुछणो पइजी वियो साईं इहो कीअं? बाबा ईश्वर ॾिसण में नथो अचे, उनखे सिधे अणसिधे तरीक़े सां थोरो या बहुतो सभु को उनखे जपे थो। पर संत जेको आहे सो क्रिया में आहे, शरीर आहे, क्रिया कंदो, और क्रिया में ज़रूर विषमता ईंदी। राम क्रिया ज्ञानमयी न थींदी आहे, दृष्टि ज्ञान वारी धारणी पवंदी आहे। शरीर सां क्रिया, इन जे लाइ मना थियल आहे कंहिंजो दोष न ॾिसो और कंहिंजी क्रिया बि न ॾिसो। हरे राम। कीअं मुंहुं धोए थो, कीअं ॾंदण करे थो, कीअं रोटी खाए थो, इहे क्रियाऊं ॾिसणियूं न आहिनि। शरीर सां कीअं क्रिया करे थो, इहा ॾिसणी न आहे। हरे राम। त साहिब लिखियो, गुर कहिया सा कार कमावो, गुर की करणी काहे धावो। राम। कोई सिख हलियो साहिबनि जे दर्शन ते, दसम पातशाह जे आयो, वेष्णु हुयो। कोई सिख उन नगर में रहंदो हो, उन सां प्यार होसि। महिमा ॿुधे मन चाहे चङो मायूं गुरू जो दर्शन करे अचां। अची ॾिसे त साहिब पंहिंजे बाज़ सां तितर खे लड़ाए रहिया आहिनि, पंहिंजे आंगुर ते। श्री राम। उहो तितर जो मांस पटाए रहिया आहिनि बाज़ सां, पंहिंजे हथ ते विहाए करे। चवंदा अरे हे गुरू आहे जेको हे कमु करे रहियो आहे। राम। उहो वीचारो छिछड़िजे थो पियो, फतके थो पियो, और उन खां मांस थो पटराएसि। साहिबनि जी दृष्टि पई अंतर्यामी। बचा श्री राम।
आयो ओॾो दर्शन करणा, वरी शंका थो विझे, पवंदी क्रिया जी अहिड़ी थी रही। चवनिस था हरे राम, अॻे जन्म में हे बाज़ गुरु जो सिख हुयो और हे तितर मुहाणो हुयो। हे सिख ॿेड़ी में चढ़ियो, राम हिन को पंहिंजो पतण घुरे, हिन वीचारे खे एतिरा पैसा कोन हा। चयांसि जेकी आहे सो वठि। चवंदा मां त पैसा हेतिरा वठंदुमि। उनजो उहा पूरा ई न थियण करके पैसनि जे उन सिख खे उहो महाणो ॿेड़ी वारो उन ॿेड़ी में सटेसि पियो हेठि दरिया में। उहो चएसि पियो अणतारू हो, मां सां ईअं न कर। चए न तूं पैसा न ॾिना न, मां तोखे हिते ई ॿोड़ींदुमि। राम त हुन गुरू जो कसम विधुसि, ॿेली गुरू जो कसम थी माण्हू जो सिखां, तूं मूंखे ईअं न कर। पर हुन इहा ॻाल्हि क़बूल न कई। राम अॼु उहो सिख अची हे बाज़ बणियो आहे, उहो तितर हे मुहाणो बणियो आहे। उहो नतीजो असां वठांसि था जो असांखे हुन विच में विधो। गुरू कहिड़ी प्रक्रिया कंदो। राम संत निंदा कराइण लाइ हज़ारे नमूना वरिता आहिनि। मां हिकु हिकु चैप्टर ते खणा त केतिरो खणी सघां। तंहिं लाइ गुरू कहे असां कार कमाओ। गुरू असांखे छा थो चए, असां कमु कयूं। बाक़ी उड़ जाएगा हंस अकेला, गुरु की करणी गुरु भरेगा, चेले की करणी चेला। चेला तूं गुरू जे चए ते हली करके तूं चेलो थी हलो, छेलो न थी पाओ। बस बाक़ी गुरू जी घटि वधाई करणी गुरू भरींदो, तूं उन जो कोने सां भरींदे। तूं ग़लती कंदे और चए ते न हलंदे त गुरू तुंहिंजी रक्षक न कंदो। गुरू ग़लती हलंदो त तूं कोन संभाले सघंदे। सभु कंहिंखे पंहिंजो ॾियणो आहे, संग भरणो आहे। श्री राम तो गुरु कहे असां गुरु की करणी काहे धावो। तो साहबनि चयो गुरू जे प्रति, संत जे प्रति मुंहिंजा प्यारा, जेके संतनि जो ॿार जस कनि था उन्हनि खे संतनि कहिड़ी रिश्वत ॾिनी आहे। जेके निंदा कनि था उन्हनि खे संतनि छा दुखायो आहे। अंतरो इहो आहे। श्री राम संतनि जो खे न हो प्यारान न को हो वेरियन। चयो अबा जिन असांखे कुझु सम्झो आहे उहो कुझु ॼाणींदा त कुझु पाए वेंदा, कुझु राह ते हलंदा, पंहिंजो जीवन सफल कंदा। जिन न कुझु सम्झो आहे उहो थोरो उन ॻाल्हि खां थोरो रहिजी वेंदा। असांजे लाइ हो प्यारो छो जो प्रभु जी कृपा जो गुण असांखे बख़्शो अथई, जो कोई वरी जंहिंखे कृपालता करे थो उहो संग में अचे थो, उन संग में उहो कुझु उहो गुण खणी करे पाण भली करे पंहिंजो जीवन सफल करे थो। असांजे लाइ छो हो धारियो हो पंहिंजो हो पराओ, या हो मित्र हो शत्रु। न बसि कोई नथो सम्झे उनजे भाग में आहे, कोई सम्झो उनजे भाग में आहे। असां त ॿिन्ही लाइ बराबरि आहियूं। हरे राम पिकनानू साध मिठे लॻदे, हिकु माथे तिरविड़ी पावन। हिन खे हिकिड़नि खे संत प्यारा लॻंदा, हिकिड़ा ॾिसंदे ई मथे ते वट पिया पाईंदा। हिकु निंदा कर थकदे नाही, एक घर बैठिया गुण गावन। हिकु दर्शन कारण सिकंदे रहंदे, हिकु पास न बेहण पावन। अॻियां वेठा हूंदा त बि तकींदा ॿिए पासे पिया। संत जो दर्शन उन्हनि खे नसीब न थींदो। नंदी जे वेठे संत वॾो किताब आहे खुदाई, थोरो उनखे ॾिसे वेठो बसि। भाग में न आहे त वेठे बि संत तकींदो पियो त हे पाइण लाइ, पर हुनजे मस्तक में कोन्हे, ऊंधो घड़ो आहे। हरे राम के परे खां वेठा हूंदा त बि नज़र जोड़ी वेठा हूंदा, के अॻियां वेठा बि वधारा थी वेंदा। के दर्शन कारण सिकंदे रहंदे, के पास न बेहण पावन। दलाराम नू दोनों समय आगे, मनुष्य का फल पावन। श्री राम संत ॿिन्ही लाइ बराबरि आहे। त संत दोखी का थां को ना है, पर जेकॾहिं वरी का कृपालता थी वञेसि थी त वरी बि संत बख़्शण हार आहे। नानक संत भावे तां लय मिलाए, साईं सां मिलाए छॾींदा, कोई देर न आहे। सतनाम सत श्री हर जुग जुग भगत पाया रखंदा राम राधे। माया प्रहलाद तराया, आनंद का पिठ दे नाम देव मुख आया।
आपे भाड़े बाजना आपे पुरंदे एक नीत समाये गिटड़न चढ़े एक नानी पैसानी को पलन करे नादार नानका जिनका नजर करे मेरा दूजा आपे गाजे करे आप जाई रखे आप इसमें जंतो बागे जगदा पैदा कृष्ण पे नानका सब कुछ आप कृष्ण के लिए नानका सब कुछ आप बड़े किया बढ़िया गाना गान जा जो करता का दिल कोई देखिया आई कार नानके की बार रे हर दूसरे नानका सो करे सो करे जो खोताराम साहेब की सच्चे साईं सतराम दास साहेब की पूजवर जय साईं कराम साहेब की सखी शहनशाह बाबा सुधाराम साहेब की पूज्य माता साहेब की सर्व संतन महात्मान की सर्व संतन को पैरी पैसा गो बुलूस तू ठाकुर तुम पे अरदास जी पुन सब तेरी रास मांगता हूँ भारत तेरे जो के पान क्यों कोई न जाने तुम राम तो ऊंचे ते ऊंचा भवन सगल संगुरी तुम्हारे सूत्रधारी सुनते हो सो आज्ञाकारी तुम्हारी गतम तुम्हें जानी नानक दास दा कुर्बानी तुम्हारी गतम तुम्हें जाने नानक दास दा कुर्बानी वार पड़ी प्रथम भगवत समर के गुरु नानक ले जा श्री गुरु अंगद गोविंद दास रामदास गुरु अर्जन ते हर गोविंद गुरु सुमर श्री राग गुरु कृष्ण गुरु नानक दास सब ठाई साधु सब बादशाह गुरु गोविंद सिंह महाराज की दास कोई मुश्किल आसान सर्व ठाई साधु गुरु गुरु आप जान करा आप जान रात से नानक आखिर की जरदार खुशी जमाल कर बोलना दर्शन चित कर बोलना दर्शन पातशाह दर्शन आत्मा श्री जाति जत गल विद्या जा ग्रंथ साज महाराज जी पोतराणी का दर्शन का ध्यान धर के बोलना संतन महात्मा अनुवाद प्रसन्न जिन जी पौत्र कुमार जी जन कुमार का सदका ध्यान धर के बोलना तीर्थन स्थान गुरु धामन गुरु जगह दर्शन दीदार का ध्यान धर के बोलना बोलो जी वाह गुरु श्री वाह गुरु नाम चिताम चिताम सच्चा तरफ सुख दास इसलिए किरदार नित्य नेम किरदार साहब की हजूरी में अरदास स्वामी मेरे जन कुमार के पास सही रात चौदह सत्संग रूप में मलाई भैया सच्चा पातशाह ने समापत छाया आशा द्वार किरदार चंद्र बने कीर्तन किरदार आई संगत के कार्य रास पढ़ने सुनने वाले किरदार दास किरदार भूल चुक माफ
सुमत जो प्रकाश कयो साईं, कुमत खे नास कयो, हरि जो रंग ॾियो, संतनि जो संग कीर्तन नाम जदान, मिठा गुरु सचा गुरु पंहिंचाण जो ध्यान ॾियो। अंत वेले सहज सुखाले जो हंटाले, हरि नाम संभालियो, गुरुमुख में मेलाप, मनमुख जी कुमत नाथ, तो खरला मात्र गुना दिवाद घाटे मल कुमार चार पार आइंदा सुखनम जो दिंदा बदनाम जान अठे बरे चरण अंग संसायता गणी देश प्रदेश वाट गाड़ दमन अच्छा गणी आई आपदा टाणी हर मैदान बदल से संत प्यारे मेल से गुरु सच्चा सजन सदगुरु प्यारे मेल जिन मिलिया डिठे आपदा नाम चितावे तू ही चितावे तेरा बोलना तू ही जान कज गुरु नानक नाम चंगती कला तेरी बोल गुरु नानक सतगुरु वसण घोट सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास पूज अमर शहीद साईं कंवरराम सखी संख्या बाबा दराम सर्वता सर्व संतन महात्मा सर्व संतन को